असां महसूस कयो त असां हिक ॿिए खे प्यार करण लॻा आहियूं। ठीक है, सुभाणे खां मथे पहुची वञे। Oh, Papa. Papa, I really love you, Papa. It's all. अलाए हुते केतिरो बदलाव आयो हूंदो। छा हुआ सुहिणी हुई? मां थी पुछां, छा हुआ मूंखां वधीक सुहिणी हुई? हूअ हाणे हिन जहान में कोन्हे। हुन जे पीउ खे भूह पइजी वई हुई त दाल में कुझु कारो आहे। हुन हिकु ॾींहुं मूंखे अकेलो पंहिंजे ड्राइंग रूम में घुरायो। मां तुंहिंजो इंतज़ारु कंदसि, पर जेको बि करी पघर जे पोरे मां ई कजे। बाबा? हाँ, आपने देखा नहीं? वहीं पे बैठा होगा। सब सुना है कि इस मंदिर को उसी ने बनवाया। सब उसकी एक बेटी थी। असीं मुफ़्त जे राशन ते पलजण बदिरां पंहिंजी महिनत जी कमाई ते जींदा हुआसीं। उन मां पेट जो गुज़ारो ई मुश्किल थिए थियो। पर मुंहिंजी कॉलेज पढ़ण ते ॾाढी दिलि हुई।